बचुला पी पी इते पी ॾाढी पकी आई एॾा तोसां मसला आहिनि मूंसां ॻाल्हि बि नथी करी। बुआ मसला त इहे पिया हलन था लीमे ऐं मूमल वारा। लीमे मूमल वारे मसले जी ॻाल्हि नथो कयां। तो खमूं व्याजीअ खां व्याज ते पैसा वरिता आहिनि न। कहिड़ो खमूं व्याजी? मां त सुञाणासी कोन। मूंसां न हल तोखे मां 1000 चकर चयो आहे त को बि मसलो थिए त सालू वेठो आहे तूं मूंसां ॻाल्हि त कर न। तुंहिंजी मासी मिली मासी चवे पई त खमूं व्याजी खां व्याज ते पैसा वरिता अथसि ऐं ॾाढी वीचारी ॾुख में आहे। मुंहिंजी मासी? कहिड़ी मुंहिंजी मासी? मुंहिंजी त काई मासी कोन्हे। मासी कोन्हे हिते ॿाली थी अच्छे बुरके सां तुंहिंजी मूंखे मासी मिली। चए पई मां पहिरियां ॿिए ॻोठ में रहंदी हुअसि हाणे आई आहियां। मुंहिंजी भाणजा या बचुला ॾाढी मुसीबत में हुई उन करे मुड़ुस खां 2-3 हज़ार वठी आई आहियां। अञा 2-3 हज़ार खपंदा। मूं त हुनखे 3 हज़ार बि ॾिना तुंहिंजे लाइ। तोखे ॾिनई? अरे चरिया मुआ फुरजी तो वने का ख़बर नथी पवई। काई मुंहिंजी मासी कोन्हे का। हरू भरू फुरजे तो पियो। दिमाग़ ख़राब थी वियो थी तुंहिंजो। मासी कोन अथई न? यादि कर अच्छे बुरके सां। जॾहिं चवां थी मुंहिंजी काई मासी न आहे इहे कोई फुरे वियो थी। चरिया तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो थी तुंहिंजो। मां बि तो बचुल जे नाले ते फुरजां। केॾी महिल केर तो फुरे वञे केॾी महिल केर। किथे इहो अच्छे बुरके सां निभागो गुलण त न हो जांच करणी पवंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।